मीरपुर ॿोड़े ऐं भरपासे में भी जेको आदमशुमारी जो जेको मरहलो आहे उहो शुरू थी वियो आहे। पहिरें मरहले में हिते जेको आहे घरशुमारी कई पई वञे। घरशुमारी जे हवाले सां मीरपुर ॿोड़ो ऐं भरपासे जेके इलाइक़ा आहिनि उहो बरसाती ॿोॾ सबबु केतिरा ई जेके ॻोठ आहिनि उन्हनि जा घर ड्रही पट बणियल आहिनि। हितां जा जेके रवासी आहिनि उहो खुलियल आसमान हेठि वेठा आहिनि। अचो त हितां जा जेके रवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं त हू आदमशुमारी खे कीअं पिया ॾिसनि। असांखे डिजिटल आदमशुमारी जेका आहे त असांखे क़बूल न आहे। असांखे घर ठाहिणा आहिनि, घर असांजा पट थी विया आहिनि ड्रही मींहं बरसाति में। ऐं हिन घर में ॾिसो तव्हां, हिन घर में 4 फैमिलियूं रहनि थियूं। हिन जी आदमशुमारी कीअं थींदी? असांखे घर ठाहे ॾिना वञनि, महिरबानी कयो। असांजे बरसातुनि में घर जेके आहिनि उहे तबाह थिया आहिनि, ॻोठाणनि जा फसल ॿुॾी आहे, हुन जा ॿिज भाण जा पैसा न मिलिया। हिन वक़्तु ताईं गवर्नमेंट दिलासा ॾींदी अचे थी पई, ॾींदासीं कनि था। ॾाढी मुश्किलात में ग़रीबनि जो सफ़र गुज़ार थिए थो। घणी खामियूं बि आहिनि, पर उनजे बावजूद बि असांखे आदमशुमारी में वधि हिसो वठणु खपे। ऐं जिथे बि हुजनि, बेशक जंहिंजो तालुक़ु जेकबाबाद खां या कंहिं बि ज़िले खां हिन मां अञा ताईं डिस्प्लेस लॻा पिया आहिनि, त उते बि कंप्यूटर जे ज़रिए पंहिंजो आदमशुमारी कराइनि, पंहिंजे ॻणप कराइनि। जी ग्रीन कलर जी पेन ॾिनी वई आहे, उन्हनि जी असां मार्किंग कयूं था पिया। घर असांखे को बि न आहे राहिणो, इवन जेको टेंट आहे या को छपिरो आहे उन खे बि असांखे शुमारु करिणो आहे। या पंहिंजी उताक आहे, मस्जिद आहे वग़ैरह, स्कूल आहे, कंहिं बि क़िस्म जी बिल्डिंग हुजे उन खे असांखे शुमारु करिणो आहे। असांजा घर ठठल आहिनि, हिन महिल त असांजा घर बि न ठहिया आहिनि। असां आदमशुमारी में असां न आहियूं, असांजी सिंधी ॿोली आहे, असां सिंध में ई आहियूं। त जेके आदमशुमारी आहे उहा सही थिए त जीअं असांखे पंहिंजो सिंध समेत असांखे पंहिंजो हक़ पूरो मिले। कैमरामैन अल्ताफ़ भुट्टो सां गॾु ममताज़ भुट्टो, KTN न्यूज़, मीरपुर ॿोड़ो।